जय झूलेलाल। मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 11 अक्टूबर 2023 बुधर जो ॾींहुं, हिंदू महीनो अश्विन मास कृष्ण पक्ष जी 12 तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। अॼु हुननि जो मन तमामु ख़ुशि रहंदो ऐं ॾींहुं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, पर अॼु हुननि खे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोरी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। गांइ खे चारो खाराइण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में ऐं पंहिंजे ख़र्चनि ते थोरो ध्यानु ॾियणो आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु मान सम्मान में वृद्धि, समाज में प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। अॼु तव्हांखे कार्यस्थल ते भाग्य पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति थी सघे। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो इन्वेस्टमेंट या कमु शुरू न करणो आहे या अवॉइड कंदा त बहितर रहंदो। तव्हांखे अॼु शत्रुअनि जो भय सताए थो सघे, त तव्हांखे मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। अॼु जो ॾींहुं तव्हां जे लाइ साधारण ई गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ थियण जी बि संभावना आहे। तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बि बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे घर में वाद विवाद या मतभेद थियण सां बचणो आहे, ख़ासि करे पंहिंजे संतान पक्ष सां। त हुन जे लाइ तव्हांखे पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। अॼु धन प्राप्ति तव्हांखे थी सघे। तव्हांजो स्वास्थ्य अॼु साधारण ई रहंदो। भगवान गणेश जी पूजा अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियणो आहे, न त थोरी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। तव्हांखे कार्यस्थल ते धन प्राप्ति थी सघे। बाक़ी ओवरऑल ॾींहुं तव्हांजो सुठो ई गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थी थो सघे, त घर मां निकिरण खां पहिरियों मृत्युंजय मंत्र जो जाप करे निकिरंदा त बहितर रहंदो। कुझु न कुझु दान करणु अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। तव्हांजो स्वास्थ्य ठीक ई रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या पंहिंजे रिश्तेदारनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। अॼु हुननि जो मन तमामु ख़ुशि रहंदो ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बि बीठा आहिनि। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति, साणी साण धन धान्य प्राप्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। अॼु काई न काई ख़ुशख़बरी बि मिली थी सघे। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। तव्हांजो स्वास्थ्य साधारण ई रहंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में।
बिलपत्र चारण जो मंत्र। त अॼु जे एपिसोड में ॿुधाईंदासीं 8 मंत्र जेके बिल्वाष्टकम में हूंदा आहिनि। अगरि तव्हां हिकिड़ो मंत्र अञा ऐड कयो हुन में त तव्हांखे अधिक शुभ फल जी प्राप्ति थींदी। उहो आहे काशी वाल निवासी च काल भैरव पूजनम प्रयागे माघ मासे च बिल्वपत्रम शिवार्पणम। त बिल्वाष्टकम जा 8 मंत्र चई करे इहो 9 मंत्र जॾहिं तव्हां चई करे चाढ़ींदा त तव्हांखे भगवान शिव जी असीम कृपा प्राप्त थींदी। साण ई साण तव्हांखे काशी जो जेको शिवलिंग आहे हुन जे दर्शन जी फल प्राप्ति थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे जयदीप जी जो, जेके शिकारपुर उत्तर प्रदेश जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि नओं कमु कॾहिं था शुरू करे सघनि। त जयदीप जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे जनवरी ताईं कोई बि कमु शुरू न करिणो आहे त बहितर रहंदो। साण ई साण तेसिताईं तव्हां हर बुधर जे ॾींहुं भगवान गणेश जे मंदिर वञी करे काई न काई मिठी शइ जो भोग लॻायो। साण ई साण थी सघे त साई शइ जो दान कंदा अचो बुधर जे ॾींहुं त तव्हांजा सभु कार्य सिद्ध थी वेंदा। जनवरी खां पोइ जॾहिं सुठी दशा ईंदी हुन में तव्हांजो नओं कमु चालू करणु अति लाभदायक थींदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।